उहे माण्हू जेके रोज़े जी ताक़त नथा रखनि त उन्हनि ते हिकु मिसकीन खे खाधो खाराइणु इहो फिदियो, जंहिंजी बीमारी ठीकु नथी थी सघे उन जे लाइ इहो हुकुम आहे त उहो 30 रोज़नि जे हिसाब सां कफ़ारो अदा करे। त हिन जो मर्ज़ अहिड़ो आहे रोज़े सां अञा वधी सघे थो, जेकॾहिं उहो नथो रखी सघे त पोइ उन जे लाइ ॿियो जेको बदल आहे उहो आहे फिदियो। हैदराबाद खां अली हसन ख़ासकली सवाल कनि था शेख अब्दुल समद मदनी साहब खां त अहिड़ियूं बीमारियूं जेके रोज़ेदार खे नुक़सानु ॾेई सघनि थियूं, मसलन गुर्दे जी पथरी आहे, शुगर जो मसइलो आहे, हाई ब्लड प्रेशर जो मसइलो आहे, छा इन्हनि बीमारियुनि जी सूरत में रोज़ो छॾे सघिजे थो या न? ही बीमारियूं जेके तव्हां ज़िक्र कयूं उन मां कुझु बीमारियूं त उहे आहिनि जेके जेकॾहिं इंसान डॉक्टर जी हिदायतुनि ते अमल करे त उन सां रोज़ो रखी सघे थो, या हिन वक़्तु जेकॾहिं मुमकिन कोन्हे त पोइ अॻिते हली करे उन जी क़ज़ा ॾेई सघे थो जॾहिं ॾींहं नंढा हुजनि, जीअं सियारे जा ॾींहं हुजनि था। बाक़ी कुझु बीमारियूं आहिनि जीअं मसइलन शुगर आहे ऐं ब्लड प्रेशर हाई आहे, ॿई जेकॾहिं कंहिंखे मिली वञनि त वाक़िअतन उन माण्हू जो मामिलो काफ़ी मुश्किल थी वञे थो। त हिन सूरत में उमूमन इहा जेका हालत आहे उन में बाद में बि उहो माण्हू क़ज़ा ॾियणु जहिड़ो कोन्हे, त इहो माण्हू उन जे लाइ त क़ज़ा ज़ाहिरा कोन्हे, उहो फिदियो ॾेई करे पंहिंजो मामिलो जेको आहे सही करे सघे थो। वअलल लज़ीन युतीकूनहु फिदियतुन ताआमु मिस्कीन, अल्लाह ताला जो फ़रमान आहे त उहे माण्हू जेके रोज़े जी ताक़त नथा रखनि त उन्हनि ते हिकु मिसकीन खे खाधो खाराइणु इहो फिदियो आहे। तर्जुमानुल क़ुरान इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा जो कौल इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह पंहिंजी सही में आंदो आहे, जंहिंमें उहे ज़िक्र कनि था त हीअ आयत मनसूख़ कोन्हे, पर हिन जो हुकुम जेको आहे उन माण्हू ते बि आहे जेको दाइमी मरीज़ आहे, जेको मरीज़ आहे ऐं जंहिंजो मर्ज़, जंहिंजी बीमारी ठीकु नथी थी सघे उन जे लाइ इहो हुकुम आहे त उहो 30 रोज़नि जे हिसाब सां कफ़ारो अदा करे। कफ़ारे जी इहा सूरत बि थी सघे थी त हिकिड़े ई ॾींहं में खाधो तयारु करे 30 मिसकीननि उनखे खाराए छॾे, इहो बि ठीकु आहे। पंहिंजे घर में खाधो तयारु करे ऐं 30 मिसकीननि ताईं पहुचाए, इहो बि सही आहे। या जेको साह आहे, यानी तक़रीबन जीअं असां सदक़तुल फ़ित्र कढूं था, इहे 2-2.5 किलो जेके थियनि था जिन्स जी सूरत में मिसकीननि खे ॾे, त इहो बि हुनजो फिदियो अदा थी वेंदो। त हिन में इहा तफ़सील असांखे साम्हूं रखणु खपे। जेकॾहिं बीमारी अहिड़ी आहे जेका बाद में सही थी सघे थी, या हिन में जेको अहम मामिलो आहे, नुक़्तो इहो आहे त जेके डॉक्टर हज़रात आहिनि उन्हनि जी रिपोर्ट ॾाढी अहम आहे। जेकॾहिं उहे कंहिं मरीज़ जे बारे में इहो चवनि त हिन जो मर्ज़ अहिड़ो आहे रोज़े सां अञा वधी सघे थो, या हिन खे तकलीफ़ अची सघे थी, हिनखे को नुक़सानु थी सघे थो, त इहे डॉक्टर जी रिपोर्ट जे हिसाब सां जेकॾहिं उहो नथो रखी सघे त पोइ उन जे लाइ ॿियो जेको बदल आहे उहो आहे फिदियो। उहो फिदियो ॾेई करे पंहिंजो जेको हीउ रोज़ो आहे उन जो मामिलो पाण तां साकित करे सघंदा। जज़ाकल्लाह वासन जज़ा बारकल्लाह फ़ीक। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।